सूरह मुहम्मद रुकू नंबर 2। जिन ईमान आंदो आहे ऐं चङा कम कया आहिनि तिन खे बेशक अल्लाह अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि ऐं जिन इनकार कयो से दुनिया जो नफ़ो वठंदा आहिनि ऐं ईअं खाईंदा आहिनि जीअं ढोर खाईंदा आहिनि ऐं संदन जाइ बाहि आहे। ऐं ए पैगंबर तुंहिंजे ॻोठ जंहिंजे माण्हुनि तोखे कढी छॾियो तंहिंखां वधीक सघ वारा केतिरा ई ॻोठ हुआ जो उन्हनि खे नास कयोसीं, पोइ उन्हनि जो को वाहिरो न हो जेके पंहिंजे पालणहार खां पधरीअ हुजत ते हुजे। सो उन्हीअ जहिड़ो आहे छा जंहिंखे संदसि बुछड़ा कम करे ॾेखारिया विया ऐं पंहिंजनि सदुनि जे पुठियां लॻा जंहिं बेहिश्त जो परहेज़गारनि खे अंजाम ॾिनो वियो आहे तंहिंजी वस्फ़ आहे जो उन में अहिड़े पाणीअ जूं वाहियूं आहिनि जो घणे रहण करे न सिवारियो आहे ऐं अहिड़े खीर जूं वाहियूं आहिनि जंहिंजो मज़ो न मटियो आहे ऐं पीअंदड़नि खे लज़त ॾींदड़ शराब जूं वाहियूं आहिनि ऐं सफ़ा थियल माखीअ जूं बि वाहियूं आहिनि ऐं उन्हनि लाइ मंझंदि हर जिन्स जा मेवा आहिनि ऐं संदन पालणहार वटां बख़्शिश आहे। इहे उन्हनि जहिड़ा आहिनि छा जेके बाहि में सदाईं रहण वारो हुजे ऐं जिन खे कोसो पाणी पियारियो वञे ऐं संदन आंडनि खे छिनी छॾे ऐं मंझाइनि को अहिड़ो आहे जो तो ॾांहुं कन ॾींदो आहे ऐं तव्हांजो जंहिं महिल तो वटां निकिरंदा आहिनि तंहिं महिल जिन खे इल्मु ॾिनो वियो तिन खे चवंदा आहिनि त हाणे पैगंबर छा चयो। इहे उहे आहिनि जिन जे दिलनि ते अल्लाह मुहर हई आहे ऐं जेकी पंहिंजनि सदुनि ते हलिया ऐं जिन सिधो रस्तो वरितो तिन खे ख़ुदा हिदायत में वधायो ऐं खेनि संदन परहेज़गारी ॾिनी। काफ़िर पाण वटि क़यामत जे ओचिते अचण खां सवाइ ॿी ॻाल्हि जा मुंतज़र न आहिनि। पोइ बेशक उन जूं निशानियूं अची चुकियूं आहिनि। पोइ जॾहिं वटनि क़यामत ईंदी तॾहिं खेनि नसीहत वठण किथां नफ़े वारी थींदी। पोइ ॼाण त अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु न आहे ऐं पंहिंजे गुनाहनि जी ऐं मोमिननि ऐं मोमिनाणियुनि लाइ बख़्शिश घुर ऐं अल्लाह अव्हां जे अच वञ जो हंधु ऐं अव्हां जे रहण जी जॻह ॼाणंदो आहे।